अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वइज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीबु दअवतद्दाइ इज़ा दआनि फ़लियस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं इहसान आहिनि जो अल्लाह रब्बुल जलाल तव्हां असांखे इशा जी नमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उनखां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला रमज़ानुल मुबारक महीने जी फ़ज़ीलत ऐं क़ुरान पाक जो शान ऐं रोज़नि जा अहकाम बयानु फ़रमाया। वरी ईंदड़ आयत जे अंदरि बि अल्लाह तबारक व तआला कुझु मज़ीद तफ़सील रोज़नि जे अहकाम जो ऐं एतिकाफ़ जो बयानु फ़रमायो आहे। विच में अॼोकी आयत अल्लाह तबारक व तआला बाननि जे लाइ पंहिंजे तरफ़ खां हिकु ख़ुसूसी इनाम तौर ते बयानु फ़रमाई। उहो इनाम हीअ आहे, जीअं रिवायत जे अंदरि ईंदो आहे त 12 जो हिकिड़ो शख़्स आराबी हो। क़ुरान पाक जे नाज़िल थियण वक़्तु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जॾहिं क़ुरान पाक जूं आयतूं ॿुधाईंदा रहंदा, नवां अहकाम ॿुधाईंदा रहंदा ऐं हीउ 12 जो आराबी शख़्स बि ॿुधंदो रहंदो। हिकु दफ़े हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां पुछणु लॻो त फ़िदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह, साईं मुंहिंजो अबू अम्मा अव्हां जे मथां क़ुर्बान, साईं हीअ त ॿुधायो अल्लाह ताला असांखे वेझो आहे या परे आहे? जे वेझो आहे त पोइ अल्लाह ताला खे असां आहिस्ते सॼूं, अल्लाह ताला सां आहिस्ते ॻाल्हायूं, दुआ घुरूं त बि आहिस्ते आहिस्ते लफ़्ज़नि में दिलि में चपनि में दुआऊं घुरूं। जे परे आहे त पोइ वॾे आवाज़ सां, जीअं माण्हू को वेझो हूंदो आहे त उनखे आहिस्ते ॿुधाइबी आहे ॻाल्हि, जे परे हूंदो आहे त वॾी रड़ करे ॿुधाइबी आहे, हकल कबी आहे वॾे आवाज़ सां। साईं ॿुधायो त अल्लाह ताला परे आहे या वेझो आहे? हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उन आराबी शख़्स जी इहा ॻाल्हि सवालिया अंदाज़ वारी ॿुधी करे ख़ामोश थी विया। उन वक़्तु जिब्राइल अलैहिस्सलाम आयो, हीअ आयत खणी आयो। अल्लाह तबारक व तआला जवाब तौर ते गोया खे फ़रमायो वइज़ा सअलक इबादी, मुंहिंजा सुहिणा नबी मुंहिंजा बाना तोखां पुछनि था अन्नी, मुंहिंजे बारे में, फ़इन्नी क़रीब, तूं चए न त मां वेठो। मुंहिंजा बाना तोखां मुंहिंजे बारे में पुछनि था त वेझो आहे या परे, तूं चए न त मां वेझो। लफ़्ज़ त सफ़ा सवला थिया। अल्लाह तबारक व तआला फ़रमायो मां वेझो। उजीबु दावत दाइ इज़ा दआन, अल्लाह जी फ़रमायो जॾहिं को सॾींदड़ मूंखे सॾींदो आहे न त उनखे मां जी सां जवाबु बि ॾींदो आहियां, वेझो बि आहियां ऐं सॾींदड़ जो जवाबु जी सां ॾींदो आहियां। लफ़्ज़ एॾा वॾा प्यारा अल्लाह ताला फ़रमाया, उनजे सम्झण जे लाइ ज़रा एतिक़ाद खपे, एतिक़ाद अक़ीदो। अल्लाह जी सभ खां पहिरियां फ़रमायो त मां वेझो आहियां। वेझो त जिस्मानी तौर ते जेका शइ हूंदी आहे उहा वेझो सम्झबी आहे। थुल्ह थोरो परे आहे, उस्ताद थोरो वेझो आहे, अञा हीअ टेबल मूंखे वेझी आहे, पर मुंहिंजा कपिड़ा मूंखे अञा वधीक वेझो आहिनि। वेझे ऐं परे जो तसवुरु उन शइ सां थींदो आहे जंहिंखे जिस्म हुजे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात त जिस्म खां पाक आहे, पोइ असांखे वेझी कहिड़ी शइ आहे? अल्लाह ताला जो फ़रमायो जवाब में, मुंहिंजा सुहिणा नबी तोखां मुंहिंजे बारे में पुछनि था त रब वेझो आहे या परे, तूं जवाबु ॾिए न त मां वेझो आहियां। साईं क़ुर्बान वञा, वेझी शइ त उहा थींदी आहे जंहिंखे जिस्म हुजे, उनजे लाइ चई सघिजे थो वेझो ऐं परे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात त जिस्म खां पाक आहे, पोइ कहिड़ी शइ असांजे आख़िर वेझो आहे? हिते अल्लाह तबारक व तआला वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद ॿी जॻह ते फ़रमायो त मां तव्हांखे हिन साह वारी रग खां बि वधीक वेझो आहियां। हिते लफ़्ज़ सिर्फ़ु जामे फ़रमाया विया त मां वेझो आहियां,
क़ुर पाक जे ॿिए जॻह ते फरमाई मां साह वारी रग खां बि वेझो आहियां। हितां सम्झ में अचे थो जीअं रब तबारक व ताला जो वजूद मञींदा आहियूं बग़ैर जिस्म जे। चवंदा आहियूं असां मुस्लमान अक़ीदे सां त रब आहे, भला पोइ आहे त ॾेखारियो। अहिड़ी ज़ात आहे जेका ॾेखारे कोन थी सघिजे, हिननि अखियुनि सां उन ज़ात खे ॾिसी नथो सघिजे। अल्लाह तबारक व ताला दुनिया जे अंदरि का बि अहिड़ी अखि पैदा न कई आहे जेका अल्लाह ताला जे ज़ात खे ॾिसी सघे। हा, अल्लाह ताला जन्नती माण्हुनि खे जन्नत में आणींदो, उते उन्हनि खे अहिड़ियूं अखियूं बि नसीब कंदो जीअं जवानी जन्नत जी ॾींदो, मेवा जन्नत जा ॾींदो, नेमतूं जन्नत जूं ॾींदो, त पोइ जिस्म जे अंदरि ताक़त ऐं क़ुवत बि जन्नत जी ॾींदो, हूरूं बि 70 ॾींदो, त पोइ अखियुनि में ताक़त बि उहा ॾींदो जंहिं अखियुनि सां ख़ुदा खे ॾिसंदा। हिते दुनिया में अखियुनि में उहा ताक़त ई कान्हे। क़ुर पाक में ॿिए जॻह ते अल्लाह तबारक व ताला फरमायो का बि शइ अल्लाह तबारक व ताला जे ज़ात खे समाए नथी सघे। एतिक़ादी ॻाल्हियूं आहिनि। जंहिं शइ खे ॾिसबो आहे त उनजो नक्शो, उनजी अॻु पीछी, उनजी हद, उनजी इंतिहा चङी तरह ज़हन में अची वेंदी आहे। मिसाल तौर ते हीअ नंढड़ी मोबाइल आहे, हिनखे ॾिठोसीं त हाणे हिनजो नक्शो सॼो ज़हन में अची वियो। विकिरी हेतिरी आहे, थुल्ही हेतिरी आहे, वज़न एतिरो अथसि। हीअ टेबल आहे, इन टेबल खे असां ॾिठोसीं त हिनजी वेकर थोल हर शइ ज़हन में अची वई। माण्हूअ खे ॾिठोसीं, जॻह खे ॾिठोसीं, रेल खे ॾिठोसीं, प्लाट ॾिठोसीं, जहाज़ ॾिठोसीं, भला हीअ दुनिया ॾिठीसीं, नक्शो अची वियो ज़हन में, गोल हिकिड़ो नक्शो ॾिठोसीं सॼी दुनिया। अल्लाह ताला जे ज़ात खे जेकॾहिं हीअ अखियूं ॾिसनि त मापाए वञनि न। हीअ अखि जंहिं शइ खे ॾिसंदी आहे उनजो नक्शो दिमाग़ में तस्वीर अची वेंदी आहे, दिमाग़ उनखे मापाए वठंदो आहे। रब तबारक व ताला जे ज़ात खे जेकॾहिं अखि ॾिसे त मापाए वठे न, पोइ जंहिं शइ खे अखि ऐं दिमाग़ मापाईंदो आहे उहा शइ नंढी, अखि ऐं दिमाग़ जो वॾो। हाणे अल्लाह तबारक व ताला इन वजूद खां ई पाक आहे जंहिं वजूद खे इंसान जी अखि ॾिसे ऐं मापाए। पोइ जीअं अल्लाह ताला जो वजूद मञींदा आहियूं बिना ॾिसण जे, ईअं हिते बि लफ़्ज़ ईअं मञिबो बिना ॾिसण जे त मुंहिंजो रब मूंखे हर शइ खां वधीक ॾींदो आहे। इहो लफ़्ज़ सम्झण जे लाइ अक़ीदे वारनि खे ज़हन में ईंदो। हिते एतिक़ाद खपे, सिर्फ़ु लफ़्ज़ न। कुझु ॻाल्हियूं क़ुर पाक जूं अहिड़ियूं हूंदियूं जिते इंसान जे अक़ुल खां बि थोरो मथे उन्हनि में अंदाज़ हूंदो बयान जो। अक़ुल नथो तस्लीम करे, एतिक़ाद अक़ीदो मञींदो त हा रब जी ज़ात आहे। पोइ जीअं रब जी ज़ात आहे मञूं था बिना ॾिसण जे, तीअं इहा ॻाल्हि बि मञिबी त मुंहिंजो रब आहे बि, पर मूंखे सभ खां वधीक वेझो बि आहे। पोइ तॾहिं फरमाई उजीब दावत दाई इला दान, जॾहिं को सॾींदड़ सॾींदो आहे त उनखे जवाब में जी चवंदो आहे। असां सिंधीअ ॿोलीअ में मिठो लफ़्ज़ आहे इहो प्यारो जी। जेको प्यारो माण्हू हूंदो आहे औलाद में, शागिर्दनि में, दोस्तनि में, पिरी प्यारनि में, उहो सॾींदो आहे त उनखे चवंदा आहियूं जी। इहो अंदाज़ जी माना क़बूल, तूं चओ त मां ॿुधां, तूं जीअं चओ त मां ईअं कयां। पर अरबीअ जे इस्तिलाह में उजीब जे लफ़्ज़ जंहिंजी असां माना जी था कयूं, इन जो मक़सदु इहा आहे त अल्लाह से फरमाए थो कोई सॾींदड़ मूंखे सॾींदो आहे, कोई दुआ घुरंदड़ मूंखां दुआ घुरंदो आहे त उनजी मां क़बूल कंदो आहियां। उजीब माना क़बूल कंदो आहे। हाणे अल्लाह तबारक व ताला ॼण त वाइदो फरमाए छॾियो त मूंखां कोई दुआ घुरंदो आहे त मां उनजी दुआ क़बूल कंदो आहियां। इहो वाइदो आहे। अल्लाह तबारक व ताला वाइदो करे छॾियो, हाणे क़बूल ईंदो। पोइ सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ त कॾहिं कॾहिं त असां दुआऊं घुरंदा आहियूं, थोरे ई अरसे में उहे क़बूल थींदे नज़र ईंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं त घुरंदा वेंदा आहियूं फ़ौरन अल्लाह ताला जी रहमत असांजे मथां महिरबानी थी वेंदी आहे, क़बूल थींदियूं वेंदियूं आहिनि। कॾहिं त ईअं बि हूंदो आहे दुआ घुरंदा रहंदा आहियूं, पर उहे क़बूलियत जे तरफ़ वेंदे नज़र कोन ईंदियूं आहिनि। पोइ खणी असां ईअं चवंदासीं, हिते बि एतिक़ादी जवाबु आहे त असांजे घुरण जी कोताही आहे। असांखे घुरण में ॾांहुं कोन्हे को, नथो घुरणु अचे रब तबारक व ताला खां, रब खे मञाइणु राज़ी करणु नथो ॾांहुं अचे, तॾहिं असांजी दुआऊं कोन थो वठा वञनि। वरन त रब माण्हू घुरे न ॾे। हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे, अल्लाह तबारक व ताला ख़ुदि फरमाए थो, हदीस कुदसी आहे, अल्लाह से फरमायो मुंहिंजो बानू मुंहिंजे आॾो हथ खणे ऐं उनजा हथ मां ख़ाली मोटायां, मां रब खे हया कयां। रब तबारक व ताला जॾहिं बाननि जे हथनि खे ख़ाली मोटाइण खे हया थो फरमाए ऐं हेॾां वाइदो फरमाई त दुआ घुरो त मां क़बूलींदुसि, इहो हिकिड़ो वाइदो आहे। पोइ असांजूं दुआऊं कॾहिं कॾहिं क़बूल थींदे जो नज़र कोन ईंदियूं आहिनि साईं। हाणे सुवालु चिटो थी पियो
रब तबारक व तआला बि क़बूल हुनजो वाइदो कयो आहे। पोइ असांजूं दुआऊं कॾहिं कॾहिं क़बूल थींदे नज़र न बि ईंदियूं आहिनि। छो? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन आयत खे सम्झाइण जे लाइ हिकु वज़ाहत फरमाई। हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त बंदो जॾहिं अल्लाह तबारक व तआला जे आॾो दुआ घुरंदो रहंदो आहे, पोइ अल्लाह तबारक व तआला बंदे जे उन्हनि दुआउनि खे बि ॿुधंदो रहंदो आहे। पोइ जेकॾहिं उहा दुआ बंदे जी अल्लाह तबारक व तआला जे आॾो जेका बंदो घुरंदो आहे, अल्लाह ताला उन बंदे जे दुआ जे लाइ 3 कैटेगरियूं, 3 हिसा, 3 मरहला रखंदो आहे। जेकॾहिं उहा दुआ जीअं घुरे थो ईअं ई क़बूल करण में उन माण्हू जो फ़ाइदो आहे, त पोइ अल्लाह तबारक व तआला उनजो ईअं क़बूल कंदो आहे। पर बिलफ़र्ज़ अगरि जेकॾहिं ईअं ई दुआ घुरण में ऐं उन जे दुआ खे क़बूल करण में फ़ाइदो कोन्हे माने थो, क़बूल अल्लाह तबारक व तआला उनजी फ़ौरन न कंदो आहे। उन जे क़बूलियत जो ॿियो दर्जो हीअं कंदो आहे त उन बंदे जे मथां जेके आज़माइशूं या इम्तिहान या तकलीफ़ूं अचणियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे टारे छॾींदो आहे। बंदो घुरे थो मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजी हीअ हाजत आहे, मुंहिंजी पूरी फरमा। काई बि माण्हू चवे थो, अल्लाह ताला जेकॾहिं पंहिंजे इल्म अज़लीअ में सम्झे पियो त हिन बाने जी इहा शइ हिन जे फ़ाइदे मां जेका घुरे थो, जी बिस्मिल्लाह आई बाने खे, पर अल्लाह साईं जे इल्म में आहे त इहा शइ घुरे त थो पंहिंजे अकुल मुताबिक़, पर इनखे ख़बर न आहे त इहा शइ ॾींदोमांसि त ख़राबु केतिरो थींदो। कॾहिं असां दौलत घुरंदा आहियूं, कॾहिं शोहरत घुरंदा आहियूं, कॾहिं दुनिया जूं अहिड़ियूं ज़रूरतूं बि अल्लाह तबारक व तआला खां घुरंदा आहियूं जंहिंजे नफ़े जी ख़बर हूंदी आहे, नुक़सान जी ख़बर न हूंदी आहे। पोइ अल्लाह तबारक व तआला उन बाने जी उहा दुआ उन्हनि लफ़्ज़नि में न, बल्कि उन जे एवज़ में जेको नुक़सानु थियणो हूंदो अथसि उनखे अल्लाह ताला टारे छॾींदो आहे। उनजो मिसाल मां हीअं ॾियां, कॾहिं कॾहिं औलाद में नंढा ॿार अबे खां घुरंदा आहिनि, अबु मूंखे हीअ शइ वठी ॾे, ॿारु ज़िद कंदो आहे, पर पीउ सम्झंदो आहे त हिनखे न इहा छुरी जेका चए थो तिखी वठी ॾींदोमांसि, देरि ई कोन कंदो, हथु कपे विझंदो, पोइ उनखे रिझाए कंहिं न कंहिं तरह सां ॿी का शइ उनजे एवज़ में वठी ॾींदो आहे जो ॿारु उन सां ख़ुशि बि थी वेंदो आहे। अल्लाह तबारक व तआला बि उन बंदे जे उन दुआ जे एवज़ में का ॿी मुसीबत टारे करे अहिड़ी ख़ुशी ॾेई छॾींदो आहे जो बंदो मुतमइन थी वेंदो। इहो दुआ जे क़बूलियत जो ॿियो दर्जो। टियों दुआ जे क़बूलियत जो दर्जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हीअ आहे त बंदो दुआ घुरंदो आहे, अल्लाह तबारक व तआला उनखे उहा शइ नथो ॾे जेका घुरे थो, ऐं कुदरतन अल्लाह ताला जे इल्म में आहे त उन जे मथां का मुसीबत ॿेड़ी अचणी कोन्हे जेका इन दुआ जे एवज़ में टारे उनखे ख़ुशि कयो वञे, त पोइ अल्लाह तबारक व तआला उन जी दुआ खे ज़ख़ीरो बनाए रखी छॾींदो आहे, आख़िरत जे कामयाबीअ जो ज़ख़ीरो बनाईंदो आहे। हाणे क़यामत जो ॾींहुं जॾहिं थींदो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो उहो बंदो अल्लाह ताला जे आॾो जॾहिं पेश थींदो, अल्लाह तबारक व तआला उन बंदे खां पुछंदो, अल्लाह ताला उन बंदे खां पुछंदो, छा फरमाईंदो बाना तो ज़िंदगीअ में मूंखां दुआऊं घुरियूं? साईं हा, केतिरियूं ई दुआऊं घुरियूं। चए तो दुआऊं घुरियूं त फलाणी दुआ तो फलाणे ते मथे फलाणी शइ मूंखां घुरी? हा साईं घुरियूं। चए तुंहिंजी दुआ क़बूल कयमि? साईं हा क़बूल थी, मां ॾिठी, मां मञियो, क़बूल थी। भला फलाणी दुआ बि तो मूंखां घुरी? साईं हा घुरी हुयमि। पोइ उहा दुआ तुंहिंजी मां क़बूल कई? साईं मूंखे कान सम्झ में आई, मूंखे ईअं लॻो त मूंखे उहा दुआ ॼण त मुंहिंजी क़बूल कान थी। अल्लाह जी फरमा उन जे एवज़ में फलाणियूं मुसीबतूं तोखे अखियुनि सां नज़र पे आयूं, इम्तिहान आज़माइशूं सूर नज़र पे आया, उहे मां तुंहिंजा टारे छॾिया, भला उहे सम्झई? साईं हा उहे सम्झा। अल्लाह जी फरमा उन्हनि दुआउनि जे एवज़ में उहे मुसीबतूं टारियूं, उहे यादगिरियूं ॼाणाईंदो अल्लाह ताला उन बंदे खे। पोइ वरी अल्लाह ताला फरमाईंदी भला फलाणी शइ तो मूंखां घुरी? साईं हा घुरी। चए उहा तुंहिंजी दुआ क़बूल कोन थी? साईं उहा कोन थी। अल्लाह जी फरमाए उहा दुआ तुंहिंजी मां ज़ख़ीरो बनाए अॼु हिन वक़्तु क़यामत जे हिन ॾींहं में तुंहिंजे तराज़ो जे तौर में तुंहिंजूं नेकियूं खुटनि थियूं, उहे दुआऊं जो तुंहिंजूं मां क़बूल न कयूं, अॼु उन दुआ जी क़बूलियत हिन तरीक़े सां थो कयां त तुंहिंजूं नेकियूं खुटनि थियूं, उन्हनि खे वधाए इहा दुआ तुंहिंजी उन्हनि में थो रखां। हाणे जॾहिं उहा दुआ बंदे जी उन्हनि नेकियुनि सां गॾु रखबी त नेकियुनि वारो पलड़ो भारी थी वेंदो, बंदो कामयाबु थींदो। उन वक़्तु बानो चवंदो आहे काश जेकर मुंहिंजी दुनिया में हिकिड़ी बि दुआ क़बूल न थिए हा, मुंहिंजो रब मूंखे सभु हिते ॾिया त ॾाढो फ़ाइदो। इहो मानो उन वक़्तु चवंदो इहे लफ़्ज़ जंहिं वक़्तु दुआऊं घुरियूं हुयईं थोरियूं। अमूमन असां जॾहिं ज़रूरत हाजत थींदी आहे न त हिक ॿिए खे चवंदा आहियूं यार हीअ कमु त करे ॾिजां, हीअ त करे ॾिजां, पर बंदे में जी आदत हुजे ख़ुदा खां घुरण जी न, ख़ुदा खां घुरे पोइ वस हलाए पंहिंजो संगत साथ में हिक ॿिए खां मामलात में इंसानु हिक ॿिए जो मोहताज आहे वक़्त ते,
पर पहिरियां अलाह ताला खां घुरे, पोइ दुआऊं थोरियूं घुरियल हूंदसि ऐं उहे दुनिया में अलाह ताला जे हिकमत मुताबिक़ क़बूल बि न पियूं आहिनि। क़यामत में उन्हनि जो दर्जो बि उनखे मिलियो, अमालनामे में नेकी बनाए करे रखियूं बि वयूं, पर पोइ बि हिन जो पलड़ो भारी न थियो। नेकियूं बि थोरियूं, दुआऊं बि थोरियूं, अलाह ताला नवाज़श करे हुनजे नेकियुनि खे बि वधायो, पर पोइ बि हिन जूं नेकियूं न वधियूं। उन वक़्तु वॾो अफ़सोस कंदो, चवंदो काश नेकियूं त कोन कयूं आहिनि, भला ॿियो न त दुआऊं रुगो क़बूल न थियनि हा न, हिते मिले हा हुनजो नतीजो त अॼु कामयाबु थिया। त ॾिसो अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन आयत जी वज़ाहत अहिड़े अंदाज़ में फ़रमाए करे सेखारे छॾियो त नेकियूं बि घणियूं कंदा कयो, पोइ असांजूं उमूमन नेकियूं अणपूरियूं हूंदियूं आहिनि। नमाज़ बि ख़्यालात सां भरियल, असांजा रोज़ा बि पंहिंजे ख़्वाहिशात कमनि कारनि फितरतुनि सां भरियल, हर नेकी असांजी मशकूक आहे, अणपूरी आहे। पोइ वरी दुआऊं बि हूंदियूं घणियूं, अलाह तबारक व ताला उन वक़्तु असांजी नेकियुनि अणपूरियुनि खे असांजे दुआउनि अणपूरियुनि सां पूरो करे पंहिंजे फज़ल ऐं महिरबानी सां कामयाबी नसीब कंदो। तॾहिं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अलाह जा बान हो, रब तबारक व ताला न चई छॾियो आहे उजीब दावत दाई ला दान, जॾहिं को सॾींदड़ को घुरंदड़ मूंखां घुरंदो आहे त हुनजी दुआ क़बूल कंदो आहे। त रब जो इहो लफ़्ज़ हर हाल में क़बूलियत जे तरफ़ ई ईंदो, पोइ माण्हू छा बि घुरे। पोइ रिवायत जे अंदरि ईंदो आहे त कॾहिं कॾहिं माण्हू अलाह तबारक व ताला खां हुजत में ईअं घुरंदो आहे जीअं नंढड़ो ॿारु पंहिंजे अबीअ खां या अम्मा खां घुरंदो आहे। कॾहिं अहिड़ियूं शयूं घुरंदो आहे जेके न घुरबियूं आहिनि, अहिड़ियूं शयूं बि घुरंदो आहे जीअं औलाद घुरंदी आहे कॾहिं जहाज़ वठी ॾे, अरे बाबा असां वटि मिलंदो ई कोन, इहे शयूं आहिनि ई कोन, कुकड़ो ॾेसि त न मञे, रेल वठी ॾे, कार वठी ॾे, बाबा तूं नंढड़ो आहे तोखे पूरी कार गाॾी मोटर वारी वठी था ॾियूं चाॿीअ ते हला, न न उहा वॾी वठी ॾे। हाणे साईं ॿारनि जा मुतालबा, बंदो बि कॾहिं कॾहिं पंहिंजी हैसियत हुन मथे रखी करे अलाह ताला खां अहिड़ियूं वॾियूं शयूं घुरंदो आहे। पोइ अलाह तबारक व ताला खे उन्हनि बाननि सां ॾाढी ख़ुशी थींदी आहे त मुंहिंजे बाने मूंखां केॾो सुवालु कयो आहे। अलाह ताला उन बंदे खे जेॾी वॾी शइ घुरंदो आहे, अलाह उन बंदे खे ओॾो इत्मिनान ॾींदो आहे कंहिं ॿिए पासे में। मिसाल ॾींदो वञा, अलाह तबारक व ताला जो चयो आहे न त मूंखां घुरंदा कयो, उदऊनी अस्तजिब लकुम, सूरत मोमिन में सिधो सो फरमाई मूंखां घुरो त मां क़बूलियांव। इहो हुकुम आहे हिकिड़े क़िस्म जो, हुकुम में ऐं अमुर में घुरण में फ़र्क़ु आहे। हिकिड़ो अलाह ताला थो चए असांखे त मूंखां घुरो, पोइ हाणे असां बि घुरंदा आहियूं। अलाह ताला जॾहिं चयो आहे त उदऊनी मूंखां घुरो, इहो बि अमुर जे लफ़्ज़ सां घुरो। वरी असां बि जॾहिं अलाह तबारक व ताला खां घुरंदा आहियूं त असां बि अमुर जे लफ़्ज़ सां रब्बना अफ़रिग़ अलैना सब्रन, अलाह साईं असांखे सब्र ॾे, पर एॾो ॾे जीअं असां जीअं पाणी मथां हलींदा आहियूं न, ईअं सब्र असांखे घणो परते असांजे मथां, सब्र खे असांजे मथां ईअं हार जझो करे। असां बि ईअं घुरंदा आहियूं ॼण त हुकुम था कयूं, पर लफ़्ज़ साॻियो ई हूंदो आहे। अलाह ताला जी ज़ात जी तरफ़ खां हुजे त हुकुम आहे, बाननि जी तरफ़ खां हुजे त आजिज़। दुआ जे लफ़्ज़ जो असुलु मतिलबु इहो आहे त बंदो हथड़ा जॾहिं अलाह ताला जे ज़ात जो आॾो खणे न, पंहिंजे पाण खे आजिज़ बनाए, कमज़ोर बनाए, हीणो थिए, पंहिंजे इज़्ज़ खे, पंहिंजे कमज़ोरीअ खे ख़ुदा जे आॾो ज़ाहिर करे। मुंहिंजा अलाह साईं मूं वटि कुझु बि न आहे, सभु कुझु तो वटि, मुंहिंजा अलाह साईं मां कुझु बि न आहियां, सभु कुझु तूं आहे, पोइ तूं न ॾींदे त ॿियो केरु ॾींदो, तोखां न घुरां त कंहिंखां घुरां। ईअं अलाह ताला जी ज़ात सां ॻाल्हाए सबा जहिड़े अंदाज़ में ख़ुदा खां जॾहिं घुरंदो आहे, अलाह तबारक व ताला उन बाने जे इन घुरण ते एॾो ख़ुशि थींदो आहे जो दुआ में जेको बानो घुरे ऐं रब खे ख़ुशी थिए, ॿियनि मामलात में बि ख़ुदा जी ज़ात खे ख़ुशी थींदी आहे, पर दुआ में बाने जे अंदाज़ जे घुरण ते रब वधीक ख़ुशि थींदो आहे। पोइ रिवाज अंदरि ईंदो आहे, मिसाल तौर ते पेश कयां, मूसा अलैहिस्सलाम ईअं अलाह ताला खां घुरंदे 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 एॾी वॾी शइ घुरी छॾी जेका न घुरणु घुरिजे आहे। हिकु दफ़े चवणु लॻो, क़ुर पाक सूरत आराफ़ में बयानु कयो आहे, रब्बी अरिनी अंज़ुर इलैका, मुंहिंजा रब साईं मूंखे पाण त ॾेखार। मूसा ला तुदरिकुल अबसार वहुवल लतीफ़ुल ख़बीर, मां त हिते का अखी अहिड़ी कोन पैदा कई आहे जेका मूंखे ॾिसे, अखि पैदा ई कोन कई अथमि त तूं बि उन्हनि में आहे न दुनिया जे माहौल जे माण्हुनि मां, तूं त चई रब्बी अरिनी अंज़ुर इलैका, मुंहिंजा रब साईं पाण ॾेखार मां तोखे ॾिसां। वॾी ॻाल्हि करे छॾियई, ॿी का शइ घुरी आहे, सभ खां वधीक वॾी 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 अहिड़ी वॾी शइ घुरियईं जेका मथे वॾी शइ आहे ई कोन, अहिड़ी वॾी शइ घुरी वियो। वरी कॾहिं रब तबारक व ताला खां घुरण ते जॾहिं आयो त वे पियो रब्बी इन्नी लिमा अंज़लत इलैया मिन ख़ैरिन फ़क़ीर। पोइ जॾहिं पंहिंजे बनी इसराईल जे माण्हुनि खे फिरौन जे झंझट मां जान छॾाइण जे लाइ
दरियाए नील क्रॉस कई, फिरौन क़ौम सूदो गरक थियो, वरी पाण अची करे मैदान तीह में पहुतो, उते जॾहिं फिरंदा रहिया, उते पाणीअ जे लाइ खाधे पीते जे लाइ अचे, सॼी क़ौम परेशान थी, उते अलाह ताला खां घुरे पियो खाधे ऐं पीते जूं शयूं। रब इन्नी बिमा अंज़लत इलैया मिन खैरिन फ़क़ीर, लफ़्ज़ अहिड़ा सभा जहिड़ा चई, मुंहिंजा रब साईं मां तुंहिंजे दर जो फ़क़ीर आहियां, इहे शयूं मूंखे ॾे। कॾहिं वॾे में वॾी ज़ात पियो घुरे त मूंखे पाण ॾेखार, कॾहिं वरी हिन ॿियूं शयूं पियो घुरे। इहे क़ुर पाक बयानु करे उम्मत मोहम्मदीअ जे माण्हुनि खे तव्हां असांखे सबक़ु ॾिनो त हर शइ ख़ुदा खां घुरो। जीअं जमात वारा साथी न चवंदा आहिनि, हुज़ूर सलातो सलाम जंहिंजी हदीस पाक खे नक़ुल कंदे मौलाना ज़करिया रहमतुल्लाह अलैह बि लिखियो आहे त अल्लाह ताला खां हर उहा शइ घुरो जेका तव्हांखे खपे थी, हथां खे लूणु खपे वञे उहो ख़ुदा खां घुरो। हथां खे जुतीअ जी कई छॾी पई आहे न, उनजो टाको रुॻो हणो आहे, कंडो कोन्हे, पुराणे ज़माने में कंडे सां टाकींदा, उहो कंडो बि ख़ुदा खां घुरो। हथां खे तव्हांखे पाणीअ जी लप जी खपे न, कॾहिं कॾहिं उधारी हिक ॿिए खां वठंदा आहियूं घरनि मां, पर पहिरियों ख़ुदा खां घुरो। त ॾिसो क़ुर पाक इहे शयूं बयानु करे असांखे सेखारियो त हर शइ ख़ुदा खां घुरो। जॾहिं ख़ुदा चवे थो मूंखां घुरंदो आहे त मां ॾींदो आहियां, मां क़बूलींदो आहियां। जॾहिं रब तबारक व तआला वाइदो कयो आहे त इन वाइदे खां मथे जी कहिड़ी शइ आहे। हाणे अल्लाह ताला इहो विच में इनाम तौर ते बयानु फ़रमायो त मुंहिंजा बानवो रमज़ान ऐं रोज़नि ऐं क़ुर जी शान जी फज़ीलत बयानु कई वई, आकाम बयानु कया विया। मथां तव्हां सम्झो त रब असांजे मथां इहा थोरी पाबंदी हणी असांखे ॾुखियो पियो आहे। ज़ाहिर आहे रोज़ो रखणु केॾी बि आसानीअ सां हुजे त बि मुश्किल त आहे। राति जो उथणु, वरी पंहिंजे उन बुख खे संभाले सॼो ॾींहुं गुज़ारणु, भले सर्दी हुजे, भले ॾींहं नंढड़ा हुजनि, पर पाण खे संभाले हलणु ज़रा मुशक़त आहे। त अल्लाह ताला फरमायो इन मुंहिंजी थोरनि पाबंदियुनि खे जेके तव्हांखे मुशक़त लॻनि थियूं, इनखे इहे मामूली न सम्झो। हिन रोज़े जे दौरान न मूंखां जेकॾहिं का बि दुआ घुरंदव, का बि दुआ घुरंदो त मां क़बूल। हिकु तरफ़ खां पाबंदी, ॿिए तरफ़ खां महिरबानी। इहा रब जी वॾी ख़ुशूसियत ॿारनि जे मथां ख़ुशूसी इनाम आहे त मां तव्हांजे मथां जेतिरी मुशक़त थो विझां, ओतिरो तव्हांखे पैकेज बि ॾियां पियो, इनाम बि ॾियां पियो त मूंखां घुरंदा वञो त क़बूली थो वञा। रोज़े जे हालत में बि, अफ़्तारीअ वारे वक़्त में बि जेको दुआ बंदो जहिड़ी घुरंदो आहे ख़ुदा क़बूल कंदो आहे। हदीस पाक जे अंदरि बयानु कयो आहे। पोइ तॾहिं अल्लाह तबारक व तआला इहा ॻाल्हि इनाम जी बयानु फ़रमाए, पोइ तलक़ीन फरमाई फलयस्तजीबू ली, पोइ मुंहिंजो चयो वठंदा कयो। केॾो सबा जहिड़ो अंदाज़ आहे प्यार भरियो। रमज़ान जो रोज़नि जो मसाइलो बयानु कयो। पोइ जेकॾहिं मरीज़ हुजो त भला रियाता, भला जे सफ़र ते हुजो त बि रियाता, पोइ वरी एतिरा ॾींहं घणे रखिजो भला, पर जे मुशक़त थी थिएव त पोइ भला मां तव्हांजे लाइ इनाम बि रखियो आहे, मूंखां घुरंदा वञो, मां ॾींदो वञा। पोइ अलाह ताईं फरमाए थो फलयस्तजीबू ली, जॾहिं एॾा वॾा इनाम तव्हांजे मथां कया अथमि, तव्हांजी हर दुआ क़बूलियां थो, ख़ाली कोन थो मोटायां, पोइ फलयस्तजीबू ली। फ़ा जो लफ़्ज़ क़ुर पाक जे अंदरि जिथे जिथे अल्लाह ताला ॻाल्हायो आहे न, ॼण त हिकिड़े अहिड़ी एवज़ में ॻाल्हायो आहे, पोइ मां तव्हांजे मथां एॾी महिरबानी थो कयां त पोइ तव्हां बि त मुंहिंजो चयो वठंदा कयो। इहो एॾो प्यार भरियो अंदाज़ आहे अल्लाह ताला जे ज़ात जो माननि सां। वली युमिनू बि, पोइ मुंहिंजी ॻाल्हियुनि ते यकीन बि त कयो। मां रब आहियां, सभु कुझु आहे मूं वटि, तव्हां वटि कुझु बि कोन्हे। जो कुझु तव्हांखे ॾिनो त उहो मुंहिंजो ॾिनल आहे। मां चाहियां त तव्हां ताईं रखी सघां थो बरक़रार, जे चाहियां त खसे तव्हांखे मुहताज करे सघां थो। पोइ मुंहिंजी ॻाल्हियुनि ते यकीन बि कयो, मुंहिंजो चयो बि वठंदा कयो, ऐं मुंहिंजी ॻाल्हियुनि ते मूं ते यकीन बि कयो, भरोसो बि कयो। ॿी जॻह ते त फरमाई फलियतवक्कल मुतवक्किलून, भल त मुंहिंजी ॻाल्हियुनि ते तवक्कल करण वारा ई भरवसो करे पुख़्ता थी बीहनि भले। एॾा वॾा लफ़्ज़ फरमाई। हिते वरी ज़रा प्यार भरियो अंदाज़ जो हुयो त अहिड़ा लफ़्ज़ फरमाई वली युमिनू बि, पोइ मूं ते यकीन त करे ॾिसो, करे त ॾिसो न। वाक़ई हीअ असांजे ज़िंदगीअ जो हिकिड़ो तजुर्बो आहे, हक़ीक़ी तजुर्बो आहे त जिन जो ख़ुदा जे ज़ात जे मथां यकीन पको हूंदो आहे, ख़ुदा हुनजा बेड़ा तार कंदो। ऐं हर हिकु बंदे सां अल्लाह ताला उहो मामिलो रखियो आहे। पोइ तॾहिं फरमाई त मुंहिंजो चयो वठंदव ऐं मूं ते भरवसो रखंदव, लाअल्लहुम यरशुदून, त पोइ माना कामयाबु। मूं ते भरवसो ऐं मूं ते यकीन कंदव त मूंखे फ़ाइदो कोन्हे, हुन में बि तव्हांजी कामयाबी आहे। लाअल्लहुम यरशुदून, मन तव्हां कामयाबु थियो, मन तव्हांखे कामरानी कामयाबी हर मामलात में मिले, दुनिया में बि, आख़िरत में बि, दीन में बि, दुनिया जे मामलात में बि। पोइ रब तबारक व तआला जेके तव्हां असांजे मथां रमज़ान जे रोज़नि जूं जेके थोरियूं घणियूं पाबंदियूं जेके लॻनि थियूं, उन्हनि जे एवज़ में जेका रब तबारक व तआला महिरबानी असांजे मथां कई आहे, उन में बि फ़ाइदो असांजो। रोज़े रखण सां कामयाबी कामरानी फ़ाइदो असांजो, हर तरह सां फ़ाइदो बि असांजो। पर रब तबारक व तआला असांजे फ़ाइदे जूं ॻाल्हियूं असां खां जॾहिं मंझरायूं आहिनि त अंदाज़ ज़रा प्यारो आहे, मुहबत भरियो,
शफ़क़त भरियो, जीअं न को पीउ शफ़क़त सां औलाद खे सेखारे, को मुर्शिद मुरीदनि खे सेखारे, को उस्ताद शागिर्दनि खे सेखारे। रब तबारक व तआला ईअं मुख़्तलिफ़ तबियतुनि सां जेके माना ख़ल्क़िया अथई, के कावड़ील, के थधा, के मिठा, के जज़्बाती, के कहिड़ियुनि तबियतुनि जा, सभिनी सां मिठो ॻाल्हाए करे सभिनी खे ताबेदार बनायो आहे। पोइ अलाह तबारक व तआला खां असां बि इहा दुआ पिया घुरूं त अलाह पाक तव्हां असांखे बि इन्हनि आयतुनि जे ॿुधण खां पोइ इन्हनि दुआउनि जे मथां एतिक़ाद ऐं ईमान ऐं अक़ीदे पके ऐं पुख़्ते सां गॾोगॾु तवक्कल ऐं भरवसे खे मज़बूत बनाए। अलाह पाक तव्हां असांजे वेहण खे, ॿुधण ऐं ॿुधाइण खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए ऐं अलाह ताला तव्हां असांजे लाइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह।